औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजी कोशिशि इहा आहे त तव्हांखे तमामु सुहिणियूं ऐं प्यारियूं ॻाल्हियूं ॿुधायां। अॼु आउं तव्हांखे हिकिड़ी ईमान अफ़रोज़ ॻाल्हि ॿुधायां थो त हिकिड़े ॾींहुं हुज़ूर आकाए नामदार साहिब लौलाक सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन जी ख़िदमत मुबारक अक़दस में हिकिड़ो शख़्स आयो। मुंहिंजे हबीब जी ख़िदमत में अर्ज़ु कयईं, मुंहिंजा हबीब, मुंहिंजी दिलि सख़्तु थी पई आहे जो साईं का बि ॻाल्हि मुंहिंजी दिलि ते असरु नथी करे। सो अव्हां दुआ फ़रमायो ऐं उन जो को इलाजु ॿुधायो। मुंहिंजा हबीब, मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन शख़्स खे फ़रमायो त बाबा, देरि न कर, यतीम ॻोल्ह ऐं वञी उन यतीम जूं ज़रूरतूं पूरियूं कर ऐं वञी उन यतीम जे मथे ते हथु फेर, उन यतीम जे मथां ॿाझ ऐं करम वारो वञी हथु फेर ऐं उनखे प्यार ॾे, उनखे ॿाझ ॾे त इंशा अल्लाह ताला तुंहिंजी दिलि नरम थी पवंदी। महबूबनि पोइ फ़रमायो त बाबा, दिलि उन वक़्तु सख़्तु थींदी आहे जॾहिं इंसानु गुनाह कंदो आहे। पोइ गुनाहनि मथां गुनाह कंदो वेंदो आहे। उन जे दिलि जे शीशे जे मथां उहे गुनाहनि जा तह चढ़ंदा वेंदा आहिनि, कारठ चढ़ंदी वेंदी आहे। ईअं इंसान खे ख़बर कान पवंदी आहे गुनाहनि जो जॾहिं ध्यानु न रखंदो आहे त हीअ गुनाह आहे, कहिड़ी ॻाल्हि गुनाह आहे, कहिड़ो सवाबु आहे। बिना ध्यान जे हलंदो आहे त पोइ गुनाह करे करे उनजी दिलि कठोर थी वेंदी आहे। सो तूं वञी यतीम ॻोल्ह, उन यतीम जे मथे ते ॿाझ जो हथु रख। उन सां छा थींदो जो तूं उनखे जॾहिं ॿाझ ॾींदे, उन जूं ज़रूरतूं पूरियूं कंदे ऐं उन जे मथे ते हथु फेरींदे, उन जे मथे, तुंहिंजे हथ जे हेठां उन जे मथे जा जेतिरा वार ईंदा ओतिरा गुनाह तुंहिंजा माफ़ थींदा ऐं ओतिरी दिलि जी कारठ जेका आहे उहा दिलि तां लहंदी ऐं पोइ तुंहिंजी दिलि नरम थी पवंदी। मुंहिंजा दोस्तो, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त मुंहिंजे हबीब करीम साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दिलि जी कारठ लाहिण जे लाइ, दिलि खे नरम करण जे लाइ को विर्द ऐं वज़ीफ़ो कोन ॿुधायो, के ॿिया अमल कोन ॿुधाया, बल्कि छा फ़रमायाऊं त तव्हां वञी यतीम ॻोल्हियो। त मुंहिंजा साईं, इन मञा तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त इंसानियत केॾी वॾी शइ आहे जंहिंजी का इंतिहा कान्हे, जो इंसानियत सां भलाई ऐं इंसानियत मञा उन्हनि माण्हुनि, उन्हनि मिसकीन माण्हुनि, यतीमनि, बेवाहनि, रनज़ालनि ऐं ग़रीबनि, बेसरो सामाननि, मुसाफ़िरनि जेके वॾा तंगदस्ती जी हालत में आहिनि, तंगदस्तनि सां भलाई करण जो केॾो वॾो सवाबु आहे, जो आकाए नामदार तव्हांखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो इशारो ॾेई छॾियो त जॾहिं तव्हां गुनाह करे 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 तव्हांजूं दिलियूं सख़्तु थी वञनि त तव्हां यतीम ॻोल्हे उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं करे, उन्हनि खे ॿाझ ऐं प्यार ॾेई करे तव्हां पंहिंजूं दिलियूं नरम कयो। मुंहिंजा साईं, हिन खां वधीक ॿियो कहिड़ो कीमिया जो नुस्ख़ो थी सघे थो। मुंहिंजा साईं, हूं बि मुंहिंजे आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक जा लफ़्ज़ मुबारक आहिनि त अफ़ज़लुल अशगाल ख़िदमतुन नास,
यानी बहितरीनु मशग़ूलो जेको आहे सो इंसाननि जी, माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे, ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत। उन में तख़सीस न कई वई आहे त मुस्लिम हुजे या ग़ैर मुस्लिम हुजे, इंसानियत तमामु वॾी शइ आहे। मुंहिंजा साईं हिन इंसानियत जो इहो मतिलबु कोन्हे त को माण्हू को कुफर खे हथी ॾिए या कंहिं ॿी शइ खे, न, त उहे इंसान जेके मदद जा लाइक़ आहिनि, जेके कंहिं बि हिसाब सां इंसानियत जा दुश्मन न आहिनि, कंहिं मज़हब जा दुश्मन न आहिनि, अहिड़नि मज़लूमनि ऐं ज़रूरतमंदनि जी ख़िदमत करण सां अलाह साईं राज़ी थियो ऐं मुंहिंजो हबीब राज़ी थिए थो। मुंहिंजा साईं अलाह साईं खां दुआ पिनऊं था त तव्हां ऐं असांखे अलाह साईं मज़लूमनि, ग़रीबनि, मिसकिननि, यतीमनि जी परघोर लहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आख़िर में अर्ज़ मुंहिंजो ही चैनल सब्सक्राइब कंदा जीअं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं तव्हांखे सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहां। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।